अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर, शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जी तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, इलाही टाइम गैप खां पोइ पर पाण जी जेको क्लास पढ़ूं पिया उहो आहे 5 दर्जे जी साइंस, ठीकु आहे, जनरल साइंस जो 8हों चैप्टर। ऐं जेको उनजो सवाल 8हों बाब आहे कि बिजली ऐं मक़नातीस। उनजो सवाल नंबर पहिरियों आहे त बिजलीअ जो करंट छा खे चइबो आहे। बिजली जो काटू करंट जो बिजलीअ जे रस्ते सर्किट तां गुज़रण खे बिजलीअ जो करंट चइबो आहे। बिजलीअ जो सर्किट छा खे चइबो आहे। बिजलीअ जो सर्किट दरअसल हिकु अहिड़ो रस्तो आहे जंहिं तां बिजलीअ जो करंट गुज़री वेंदी जंहिं तां बिजलीअ जी करंट गुज़री वेंदी आहे उनखे बिजलीअ जो सर्किट चइबो आहे। बिजलीअ जे सर्किट में कहिड़ियूं शयूं अची वञनि थियूं। बिजलीअ जो ज़रियो, बैटरी या सेल, बरक़ी शइ, बल्ब या जिस्म पसराईंदड़ शयूं बिजलीअ जूं सर्किट में शयूं अची वञनि थियूं। ऐं बरक़ी शइ या डिवाइस जो कमु कहिड़ो आहे। बिजलीअ खे तवानाईअ जे ॿियनि क़िस्मनि में तब्दील करणु बिजली खे तवानाई जे ॿियनि क़िस्मनि में तब्दील करणु आहे, जीअं गर्मी, रोशनी ऐं के ॿिया क़िस्म आहिनि। उनखां पोइ आहे त फ्यूज़ छा खे चइबो आहे। फ्यूज़ सर्किट तोड़ींदड़ खे या सर्किट ब्रेकर खे चइबो आहे। उनजो कमु बिजलीअ ते कमु कंदड़ शयुनि जो बचाव करणु आहे। फ्यूज़ जे कमु करण जो तरीक़ो ॿुधायो। फ्यूज़ में हिकु तार रखियलु हूंदी आहे, जंहिं तार में वधीक करंट अची वेंदो आहे त उहा रिजी ख़तमु थी वेंदी आहे ऐं करंट वहणु बंदि थी वेंदो आहे। कुझु आम फ्यूज़नि जा नाला ॿुधायो। कारतूसी फ्यूज़, तार ॻंढण वारो फ्यूज़ वग़ैरह आम फ्यूज़ आहिनि। उनखां पोइ आहे एटम छा खे चइबो आहे। एटम तमामु नंढड़नि ज़रनि जो ठहियलु आहे। एटम जा बुनियादी ज़रड़ा कहिड़ा आहिनि। एटम जा 3 बुनियादी ज़रड़ा आहिनि, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन। उनखां पोइ आहे त इलेक्ट्रॉन छा आहे। इलेक्ट्रॉन खे काटू चार्ज बि चइबो आहे, या वरी चइजे त काटू चार्ज जो ॿियो कहिड़ो नालो आहे त काटू चार्ज खे इलेक्ट्रॉन बि चइबो आहे। इलेक्ट्रॉन खे काटू चार्ज बि चइबो आहे। बिजलीअ जो करंट दरअसल काटू चार्ज हूंदी आहे, जेका बिजलीअ जे गुज़रण वारे रस्ते तां हलंदी रहे थी। उनखां पोइ आहे त बिना चार्ज करण वारा ज़रिया कहिड़ा आहिनि। बिना चार्ज करण वारा ज़रिया न्यूट्रॉन आहिनि। ऐं उनखां पोइ आहे त चार्ज थियण वारा ज़रिया छा मां ठहियल हूंदा आहिनि। चार्ज थियण वारा ज़रड़ा इलेक्ट्रॉन ऐं प्रोटॉन जा ठहियल हूंदा आहिनि। उनखां पोइ आहे त अणचिरंदड़ चार्ज कीअं पैदा थींदी आहे। जॾहिं 2 मथाछिरा हिक ॿिए खे छुहंदा आहिनि ऐं इलेक्ट्रॉन हिकु मथाछिरे खां ॿिए मथाछिरे ॾांहुं हलिया वेंदा आहिनि ऐं हिकिड़े ई काटूअ ते चार्ज ऐं ॿिए ते वाधू चार्ज पैदा थी पवंदी आहे त उनखे अणचिरंदड़ चार्ज इन तरीक़े सां पैदा करे सघे थी। मिसाल तौरु फणीअ खे वारनि में, फूकणे खे स्वेटर पेरनि खे गालीचे ते घसाईंदा आहियूं त उन्हनि ते चार्जिस बि घणे मिक़दार में पैदा थी पवंदी आहे। उनखां पोइ आहे त खिवणी या विॼु कीअं पैदा थींदी आहे। खिवणी या विॼु ककरनि में मौजूदु बिजली चार्जिस जे करे पैदा थींदी आहे, जॾहिं त 2 मुख़्तलिफ़ चार्जिस वारा ककर पाण में मिलंदा आहिनि। उनखां पोइ आहे त मक़नातीस हिकु अहिड़ी शइ जो टुकड़ो आहे जेको मक़नातीसी शयुनि जहिड़ो कि लोह, कोबाल्ट या निकल वग़ैरह खे छिकींदो आहे त उनखे मक़नातीस चइबो आहे। ऐं बरक़ी मक़नातीस छा खे चइबो आहे। बरक़ी मक़नातीस बि हिकु क़िस्म जो मक़नातीसी हूंदो आहे जेको बिजलीअ ते कमु कंदो आहे। उनखां पोइ आहे त बरक़ी मक़नातीस जे मदद सां कमु कंदड़ शयूं कहिड़ियूं आहिनि। बरक़ी घिंटी, क्रेन, मशीनूं, बरक़ी मोटर वग़ैरह, ठीकु आहे। उनखां पोइ आहे कुतुब नुमा छा आहे। कुतुब नुमा हिकु औज़ार आहे जेको तरफ़ ॿुधाईंदो आहे। उनखां पोइ आहे त कुतुब नुमा कीअं तरफ़ ॿुधाए थो। ज़मीन हिकु तमामु वॾी मक़नातीस वांगुरु आहे। उनखे उत्तर ऐं ॾखण कुतुब आहिनि। उन ई करे ई कुतुब नुमा तरफ़ ॿुधाए सघिबो आहे। बाब नंबर 8 हिते ख़तमु थियो ऐं उनखां पोइ बाब नंबर 9 मिटी, सॉइल शुरू थिए थी। उनजो सवाल नंबर पहिरियों आहे त मिटी छा आहे। ज़मीनी गिरह ते मौजूदु सभिनी शयुनि खे आम शइ मिटी आहे। ज़मीन जे मथाछिरे वारे तह खे मिटी चइबो आहे। उनखां पोइ आहे त मिटी छा मां ठहियलु आहे। मिटी केतिरनि ई मैदनी शइ आहिनि, पथरनि जे ज़रड़नि ऐं जानदारनि जे ॻरियल सड़ियल मादे जी ठहियलु आहे। मिटी कीअं हूंदी आहे। मिटी मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ ख़ासियतुनि वारी हूंदी आहे, ठीकु आहे। मिसाल जीअं किथे ॾिसो चीकी, किथे वारियासी, किथे सख़्तु, किथे कलराठी, त मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी हूंदी आहे। उनखां पोइ आहे त मिटीअ जूं ख़ासियतूं छा आहिनि। मिटीअ जूं ख़ासियतूं ॿुधाईंदियूं आहिनि त उहा मिटी ॾिसण में कीअं अचे थी ऐं छुहण में कीअं महसूसु थिए थी। मिटीअ जूं ख़ासियतूं कहिड़ियूं आहिनि। रंग, बनावट, सख़्तु, गुतियल, पाणीअ जो निकाल, नबाताती मादो ऐं खाद वग़ैरह मिटीअ जूं ख़ासियतूं आहिनि। उनखां पोइ आहे त मिटीअ जो रंग कीअं हूंदो आहे।
मुख़्तलिफ़ हंधनि ते मिटीअ जो रंग बि मुख़्तलिफ़ हूंदो आहे। किथे पीली, साई, खाकी या ब्राउन मतिलबु नासी ऐं सफ़ेद रंग में नज़र ईंदी आहे। मतिलबु मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मिटीअ जो रंग मुख़्तलिफ़ हूंदो आहे। मिटी जो रंग मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ छो हूंदो आहे? जवाबु, उन में मौजूदु नबातात, आबी बुख़ारात या घिम ऐं नबाताती असरनि जे करे मुख़्तलिफ़ हंधनि ते मिटीअ जो रंग मुख़्तलिफ़ हूंदो आहे। उनखां पोइ त मिटीअ जी बनावट कीअं हूंदी आहे? मिटी खरी, मुलायम या लसी ऐं चंबड़ंदड़ हूंदी आहे। उनखां पोइ सवाल नंबर 9 आहे, चैप्टर नंबर 9 जो सवाल नंबर 9 के मिटीअ जा नबाताती मादा कहिड़ा आहिनि? जवाबु, छणियल पन, सनड़ियुनि काठियुनि जा टुकर ऐं मुअल जानवर जा ॻड़ियल सड़ियल मादा मिली करे मिटी जा नबाताती मादो बणिजी पवनि था। नबाताती मादनि जो कमु कहिड़ो आहे? नबाताती मादो ॿूटनि लाइ ज़रूरी ख़ुराकी शयूं ऐं जुज़ा मुहैया कंदो आहे जेके ॿूटनि जी वाध लाइ निहायत ज़रूरी आहिनि। उन्हनि खां पोइ त ह्यूमस छा खे चइबो आहे? ह्यूमस नबाताती मादे खे चइबो आहे ऐं मिटीअ जो गुतियल हुअण ऐं घटि गुतियल हुअण में फ़र्क़ु ॿुधायो। जवाबु, तमामु गुतियल मिटी पाण मां पाणीअ खे गुज़रणु न ॾींदी आहे ऐं घटि गुतियल मिटी ॿूटनि जी वाध वेझ लाइ निहायत मौज़ू ऐं सुठी हूंदी आहे, जंहिंमें हवा पाणी आसानीअ सां दाख़िल थी ऐं गुज़री वेंदा आहिनि ऐं ॿूटनि जूं मिटीअ जूं पाड़ूं आसानीअ सां ज़मीन अंदरि हली वेंदियूं आहिनि। उनखां पोइ आहे त कहिड़ी मिटी ज़राअत लाइ सुठी न आहे? उहा मिटी जेका पाणी गॾु करे रखे ऐं उहा मिटी जेका पाणी गॾु करे रखे, उहा जेका पाणी जल्द निकाल करे छॾे थी, उहा मिटी ज़राअत लाइ सुठी न आहे। उनखां पोइ कहिड़ियुनि ख़ासियतुनि जे करे मिटी मुख़्तलिफ़ थिए थी? हवा जे मिक़दार खां, पाणी रोकण या जज़ब करण जे लिहाज़ खां ऐं ज़मीन जे मैदनी जुज़नि जे मिक़दार जे लिहाज़ खां मिटी मुख़्तलिफ़ थिए थी। उनखां पोइ आहे त मिटीअ जा मुख़्तलिफ़ क़िस्म कहिड़ा आहिनि? वारियासी मिटी, चीकी मिटी, वारी ज़मीन, लट वारी मिटी ऐं लोम वारी मिटीअ जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। उनखां पोइ आहे वारियासी मिटी छा खे चइबो आहे? जिन मिटीअ जे नमूननि में वारीअ जो मिक़दार घणो हूंदो आहे, हीअ ॿियनि ज़रड़नि जे भेट में पथरनि जा वॾे में वॾा ज़रड़ा आहिनि। उनखां पोइ वारियासी वारी ज़मीन ज़राअत लाइ कीअं हूंदी आहे? वारियासी मिटी में मैदनी ज़रड़ा वारियासी मिटी पाणी ऐं मैदनी ज़रड़ा जज़ब करे न रखंदी आहे। हिन में केतिरा ई हवा जा खाल हूंदा आहिनि। इन जे करे हीअ मिटी ज़राअत लाइ बहितर न आहे। जीअं ॾिसो, जेके वारियासी रेगिस्तान या थर जा इलाइक़ा आहिनि त उहा जेका आहे उहे अक्सर करे उते ॾुकार बि ईंदो आहे, बंजर ज़मीनूं बि हूंदियूं आहिनि, त उहे वारियासी जेके थर रेगिस्तान या इलाइक़ा आहिनि उहे ज़राअत लाइ बहितर न हूंदा आहिनि। उन जे करे जो उहो जेको वारियासी आहे उहा पाणी मिटी मैदनियात खे जज़ब करे रखण जी उन में सलाहियत मौजूदु न हूंदी आहे। उनखां पोइ सवाल आहे त चिकी मिटी वारी ज़मीन कीअं हूंदी आहे? चिकी मिटीअ में तमामु घणो पाणी बीहंदो आहे, उन में नेकाल घटि थींदो आहे ऐं हवा बि घटि हूंदी आहे, पर मैदनात या ख़ुराकी ज़रड़ा मौजूदु हूंदा आहिनि जेके ॿूटनि जे उसर लाइ ज़रूरी हूंदा आहिनि। लोम छा खे चइबो आहे? हीअ मिटीअ जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि जेके मथे ॿुधाया विया, त हाणे उनजो पुछियो थो वञे वधीक थोरो डिटेल में। लोम छा खे चइबो आहे? अहिड़ी मिटी या ज़मीन जेका चीकी मिटी, लट वारी ऐं ह्यूमस जी मिलावट सां ठहियलु हुजे तंहिंखे लोम चइबो आहे। लोम वारी मिटी या लोम वारी ज़मीन ज़राअत लाइ कीअं आहे? लोम वारी ज़मीन में ॿूटनि जी वाध ऐं उसर लाइ सभई ख़ुराक या मैदनी जुज़ा मौजूदु हूंदा आहिनि ऐं उहा ज़राअत लाइ तमामु भली आहे। लोम वारी ज़मीन में अहिड़ियूं कहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि? हिन में काफ़ी मिक़दार में पाणी बीहे थो जेकी पाड़ूं हासिलु कनि थियूं, हवा लाइ ख़ाली जायूं जितां हवा वही ऐं जज़ब थिए थी। उनखां पोइ खाद छा खे चइबो आहे? अहिड़ो अमल जंहिंमें ज़मीन जे मथाछिर वारी मिटी हिकु हंधि खां ॿिए हंधि वहंदड़ पाणी तेज़ हवा जे वसीले मुंतक़िल थी वेंदी आहे, तंहिंखे खाद चइबो आहे। उनखां पोइ आहे खाद जे असर हेठि आयल ज़मीन ॿूटनि लाइ कीअं हूंदी आहे? उहा ॿूटनि जी वाध ऐं ओसर लाइ मौज़ूदु न हूंदी आहे। सरह जे मौसम में लखें पन छणनि था ऐं केतिरा ई जानवर मरी वञनि था, उहे केॾांहुं वेंदा आहिनि? उन्हनि खे मिटीअ में मौजूदु बारीक जीवड़ा खाई छॾींदा आहिनि। उनखां पोइ तहलीली अमल छा खे चइबो आहे? उहो अमल जंहिंमें ग़ैर जानदार शइ या उनजो हिसो विर्छ जी धार ख़ुराकी जुज़ुनि में बदिलजी वञण खे तहलीली अमल चइबो आहे। तहलीली कंदड़ छा आहिनि? तहलील कंदड़ बारीक जानदार हूंदा आहिनि जेके इहे मथे पढ़ियासीं त लखे पन छॾनि था, जानवर मरी वञनि था, उन्हनि खे खाई वञनि था, जेके बारीक जानदार उनखे जीवड़ा, उन्हनि खे तहलील चइबो आहे ऐं उहे तहलीली अमल पैदा कंदा आहिनि। उनखां पोइ हेठि कुझु सही जवाबु ग़लति आहिनि, हेठि कुझु फिल इन द ब्लैंक्स बि हूंदा आहिनि जीअं ॿियनि एक्सरसाइज़ में मां ॿुधाईंदी आहियां, पर पाण उनखे स्किप कंदा हलंदा आहियूं। उन लाइ जो ऑलरेडी साइंस एॾी लेंदी आहे ऐं जेको ट्रू फॉल्स या ब्लैंक्स बि इतां ई निकिरंदा आहिनि, त असां उनखे वधीक लेंदी न करणु चाहींदा आहियूं। सो हीउ हुयो 5 दर्जे जो चैप्टर नंबर 8 ऐं 9
इंशाल्लाह ताला वरी नेक्स्ट क्लास में जल्दी मिलंदासीं। शबाना नवाज़ ऑफिशियल सां गॾु रहो। चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कयो ऐं सिंधी में क्लास कीअं लॻो, केतिरो सम्झ में अचे थो ऐं केतिरो तव्हां लाइ मददगार साबित थिए थो, पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह निगहबान।